अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आनिस रहा हो बे न्यूज़। नाज़रीन अहम ख़बर अवां ताईं पहुंचायूं पिया। नौशर फिरोज़ खां जिते सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत सिंध जे ॿेले खाते जूं ज़मीनूं कब्ज़ा माफ़िया खां ख़ाली कराइण वारे हुकमनि बैदि DFO नौशर फिरोज़, आबिद अली रिंद, RFO मोहम्मद जुमन तगर, एंटी एंक्रोचमेंट अमलदारनि ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस साण करे हिकु दफ़ो ॿीहर मिठाणी ॿेले में ऑपरेशन कयो वियो आहे। मिठाणी ॿेले जे चोकड़े वेह 21 ऐं 22 में ॿेले खाते जे ज़मीन ते पोखियल कणक ऐं सरह जो फ़सुलु ट्रैक्टरनि ज़रिए बहिलाए ख़तमु कयो वियो आहे। मिठाणी ॿेले जे चोकड़े वेह 21-22 वारे इलाइक़े में कब्ज़े हेठि आयल 200 एकड़ ज़मीन कब्ज़ा माफ़िया खां ख़ाली कराई वई। ॿेले खाते जे अमलदारनि कब्ज़े वारनि ज़मीनुनि ते पहुची ट्रैक्टर ज़रिए ज़मीनुनि में पोखियल फ़सुलु बहिलाए ज़मीनूं सरकारी तहवील में वठी छॾियूं आहिनि। उन मौक़े ते DFO नौशर फिरोज़, आबिद अली रिंद, RFO मोहम्मद जुमन तगर मीडिया खे ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते असांजूं मरहलेवार ऑपरेशन अक्टूबर महीने खां शुरू आहे, जंहिंमें असां पहिरें मरहले में असां कब्ज़ा कंदड़नि खे नोटिस ॾियारिया। ॿिए मरहले में असां पुलिस साण गॾिजी कब्ज़े हेठि आयल इलाइक़नि में पुलिस सां गॾु फ्लिंग मार्च कयो। अहिड़ी रीति असांजो ऑपरेशन जारी आहे। हुननि वधीक चयो त ख़ाली करायल ज़मीनुनि ते इलाइक़े जे माण्हुनि जा सालनि खां कब्ज़ा थियल हुआ। रिपोर्ट करियो आहे नौशर फिरोज़ खां ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक। नाज़रीन, वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ बे न्यूज़। असां पहुचाईंदासीं हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ आला वारनि ताईं।